दरूद शरीफ बड़ी मोहब्बत निस्बत सां सरकार मदीना के बुलंद आवाज़ सां एक मरतबा दरूद मोकिलियो। अल्लाह ताला अवां ते पंहिंजो ॾह रहमतूं अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मद नबील उम्मी ताहिर मुत्तहर व अला आलिहि वसल्लम। अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन वल आक़िबतु लिल मुत्तक़ीन। अस्सलातु वस्सलाम अला सय्यदिल अंबिया वल मुरसलीन। अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। क़द अफ़लह मन तज़क्का सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम व सदक़ रसूलुहुन नबियुल करीम। तमाम हम्दो सना तारीफ़ अल्लाह पाक लाया है, जो मालिक खालिक सना जे लायक जंजो शान बेमिसल बेमिसालिया जै शान में को शरीक नहीं। बेशुमार जंजो को शुमार आहे। बेशुमार सलातो सलाम मुझे आका मेहरबान नबी उम्मत जे वाली नबी गमखार नबी गैबदान नबी जी मथा जै प्यारे हबीबन करीम जी आमन तशरीफ जो एहसान अल्लाह ताला खास मोमिनन जे मथा फरमायो। सरकार के आमन जे मुहाबे ईमान मिलियो, कुरान मिलियो, रमज़ान मिलियो, रहमान मिलियो। यह ज़ात दुनिया में कुर्ब जो कदम न फरमाए हाँ अल्लाह ताला कायनात के पैदा न करे। अवां खुश नसीब है। ये उम्मत बड़े शान मान इज्जत अजमत वाली उम्मत है। हर नबी अल्लाह जो गवाह, रहमतुन जो बशीर, अज़ाब जो नज़ीर। इन्हनि जी इहा गवाही ॿुधल ई सरकार जी गवाही आइनी। अज़ आदम तां ईसा अलैहिस्सलाम ताईं हर नबी जो शान इज्जत अजमत एक तरफ, मुझे आकाए नामदार मदीने जो मोर उम्मत जो वाली मुझे शान हर पैगंबर का आला है। सैयदना मूसा अलैहिस्सलाम के मालिक साइंसा गुफ्तार थी।
असांजे सरकार के दीदार कुर्ब मूसा और है, कुर्ब मोहम्मद और है, अपना जाना और है, रब का बुलाना और है, कोहे दूर और है, अर्श मुअल्ला और है। जॾहिं मदीने वारो साईं सिदरतुल मुंतहा खां गुज़र थियनि थो, जिब्रील रिफ़ाक़त में हज़ूर साईं जो इन्ही मक़ाम तां कदम वधे थो, जिब्रील पोइ थो पाण फरमाइनि था, या अख़ी छो पोइ थियो? मक्के में गॾु, मदीने में गॾु, सतन आसमान ते गॾु, लोहो कलम ते गॾु, कुर्सी ते गॾु। या रसूल अल्लाह, जे हिकिड़ो कदम मुंहिंजो वधियो त मुंहिंजा पर सड़ी वेंदा। असांजो दिलबर इहे सभई मक़ाम तय करे अर्श मुअल्ला ते तशरीफ़ थिया आहिनि। हज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम खे सैयदना मूसा अलैहिस्सलाम जो वाक़ो यादि आयो। जॾहिं अल्लाह जे गुफ़्तार जो वक़्तु आयो आहे, हुकुम थियो आहे, अख़लौना अलैक इन्नका बिल वादिल मुक़द्दस तुआ। मूसा जुती पंहिंजी लाह कि तुआ मैदान है। पाण इरादो फरमाइनि था, मां भी जुती लाहियां, बस सरकार जो इरादो कर, हुकुम तो थे। मुंहिंजा प्यारा नबी जुती खे न लाहि। मुंहिंजा मौला मूसा को लाराइण जो मखों पाराइण। मुंहिंजा नबी हो कलीम तो हबीब आहे। कुर्ब मूसा और है, कुर्ब मोहम्मद और है, अपना जाना और है, रब का बुलाना और है, कोहे तूर और है, अर्श मुअल्ला और है। तो उन्हीं पैगंबर जो उम्मतियां हैं जंहिंजा कदम अर्श जे मथां पहुता। हिन आज अवां जे साम्हूं ॿ अल्फाज़ कुरान करीम मां तिलावत कया आहिनि, आयत जो हिस्सो। कद बेशक तहक़ीक़ अफ़लह मन तज़क्का, उहो कामयाब थियो, उहो मुराद खे पहुतो जेको पाक थियो। पाकाई हिक वहबी बी कसबी टी अताई। वह भी उहा पाकाई आहे जेके ॼमंदे ॼाम। अहिड़ा कई वाक़िया हिन उम्मत में थी गुज़रिया आहिनि जो बच्चो अम्मा जे पेट मां निकिरे थो, ॿाहिरि अचे थो, ख़ुदा जो ज़िक्र कंदो अचे थो, सलात पढ़ंदो अचे थो। सैयदना ईसा अलैहिस्सलाम बिना पीउ जे अल्लाह पाक बीबी मरियम जे पेट मां पैदा कयो। ख़ुदा क़ादिर हू करे सघे थो, हिते देरि कान्हे। कुन फ़इज़ा क़दा अमरन फ़इन्नमा लहू कुन फ़यकून। थी पवंदी आहे। हीअ मालिक जी ताक़त आहे। जॾहिं बीबी हामला थी आहे, ख़ुदा जे हुकुम सां डिघो किस्सो आहे। थोड़े ही अरसे में विलादत जो वक़्तु थी वियो। शहर खां ॿाहिरि वञी हिकु वॾो दरख़्त मूंखे यादि आहे, उमिरि मुंहिंजी 25 साल आहे। इहो पार मालिक से मूंखे नसीब थियो आहे। उहो दरख़्त मां अखियुनि सां ॾिठो। थी सघंदो आहे या वधाए छॾियो, हुकूमतुनि जी फेर घेर आहे। थोड़े ही वक़्त में बच्चो पैदा थियो। अम्मा औरा सां लाहे थी, बूंद पानी जी जान ते ज़ार आहे। अम्मा सां कुछ वक़्तु वेठी आहे, आख़िर मजबूर थी घर में अचणो पियो। बच्चो हंज में खणी अचे घर पहुती आहे। या ख़बर सारे शहर में पइजी वई, बीबी मरियम तो शादीशुदा न हुई,
बिना मुड़स जे बिना मर्द जे उनखे बच्चो ॼायो आहे जेको हिन में खणी आई क़ौम अचे मिड़ी मलामतूं ॾियनि था न तुंहिंजो पीउ अहिड़ो न तुंहिंजी अम्मा अहिड़ी अम्मा छा करे तेरे हुकुम इशारे जो आहे त क़ौम खे गुस्सो आयो त बच्चो कीअं थो ॻाल्हाए जॾहिं क़ौम गुस्सो आंदो ईसा अलैहिस्सलाम खॿी बाह खे मथे टेक ॾे सॼी हथ सां इशारो करे फरमाए थो काल इन्नी अब्दुल्लाह काल इन्नी अब्दुल्लाह आतानी अल किताब वजअलनी नबिया अब्दुल्ला छो फरमायो त मता मुंहिंजी क़ौम खे ख़ुदा सम्झे या ख़ुदा जो बचो सम्झे अॻे ई अचण सां फरमायो त मां अल्लाह जो बंदो आहियां अल्लाह जो बानो आहियां आतानी अल किताब अल्लाह पाक मूंखे इंजील किताब अता कयो आहे अल्लाह पाक मुंहिंजो सिर ते नबूवत जो ताज रखियो आहे क़ौम हैरान थी एतिरा त ख़तम थी विया हे मासूम नए जावल बच्चे जो इल्मु जो ॼमण सां ईंदड़ ॻाल्हियूं ॿुधाए हे उहो ईसा अलैहिस्सलाम अन क़रीब दुनिया में अचण वारो नबी अलैहिस्सलाम जे कलमो पढ़ंदो इन उम्मत में शामिल थींदो मोमिननि सां गॾे काफ़िरनि सां जिहाद कंदो मुल्क में हिन दीन जी मदद असांजो तव्हां उलमाए कराम खां ॿुधो हूंदो किताबनि में रवायतूं आहिनि जेका शाम जी जंग थी आहे मशहूर जंग उन जंग में पान करीम जा शरीक न थिया लश्कर मोकिलियो जंग जो झंडो अलम सैयदना ज़ैद पान चंद साहबन सां मस्जिद में वेही रहिया सुभाणे ते कई धरियूं मग़ाज़ नगर थियो जंग हले थी पंहिंजे रुख अनवर खे हेठि करे देर खां बाद फरमायो पंहिंजे भाउ ज़ैद लाइ दुआ वो शहीद थियो आहे हाणे अलम जाफ़र जे हथ जंग हले थी ज़ोर थोरे अरसे खां बाद सरकार फरमायो त पंहिंजे भाउ जाफ़र लाइ दुआ घुरो वो शहीद हाणे झंडो ख़ालिद जे हथ में आहे कुझु अरसो वियो साईं जे चेहरे मुबारक में सुभान अल्लाह खुशी ज़ाहिर फरमायो सभिनी खे मुबारक आहे जंग ते अचे ही कांजी नज़र मदीना वारे साजी नज़र अचण सां पंहिंजी अम्मा जे पेट मां ॼमण सां ईंदड़ वक़्त जूं ॻाल्हियूं ॿुधाए नबूअत जी दवा करे किताब जूं ॻाल्हियूं ॿुधाए पर मुंहिंजो महबूब दिलबर मोहम्मद मुस्तफ़ा सचो रसूल मुबारक तव्हां उन हस्ती जा उम्मती आहियो जो क़यामत जे ॾारे हर नबी नफ़्सी 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 बस एतिरो ऐं हीअ ज़ात अल्लाहुम्मा उम्मती अल्लाहुम्मा या अल्लाह मुंहिंजी उम्मत ये आख़िर जे ॾारे मुस्तफ़ा जी दुआ हूंदी दुआ भी दुआ होंदी जॾहिं त अल्लाह ताला नबी पाक जे इरादे खे न मोटायो त दुआ कीअं तव्हां धन का हो धनार खबरदार आहे धन सलामत आहे असांजो धनार मोहम्मद असांखे वठंदो कतारींदो सुभान अल्लाह दरवाज़ो जन्नत जो खोलींदो पंहिंजी गुनहगार उम्मत खे जॾहिं हीअ आदत नाज़िल थी बोले सौफ योती रब्बुक फतरदा तज़ुर थी भी फरमायो तो वल्लाह जेकरे हिकिड़ो मुंहिंजो उम्मती जहन्नम में रहिजी वियो त मां राज़ी न रहां
कह मुझे नबी जो शान है ईसा अलैहिस्सलाम अम्मा जे पेडमा जमे इंदर वक्त जो खबरां ॿुधाए मदीने वारो साईं मस्जिद में वेही शाम जो खबरां ॿुधाए जेकॾहिं दीद मुस्तफा जी अल्लाह जी अता सां मदीने का शाम में पहुंचे थी लाड़कान मुस्तफा करे सुभान अल्लाह मैं फरमाद दिल पर मुझो ईमान अपनी दो वो अल्लमक मा लम तकुन तालम व कान फज़लुल्लाह अलैका अज़ीमा जा जान तोखे न हुई जो इल्म तोखे न हो असां जान तोखे ॾेई छॾी तो जे मथा में खुदा जो वॾो फज़ल आहे बाज़ किताबनि में अचे थो तव्हां पढ़िया हूंदव खुदा हिदायत करे ये जान नबी के नहीं ये खबर नहीं इन जो पतो न हो इतना कई बार किताबों में लिखा है पर अल्लाह फरमाता अल्लमक मा लम तकुन तालम जो इल्म तोखे न हो जा समझ तोखे नहीं जा जान तोखे नहीं तोखे जाना चाहिए जो थी गुजरियो जो आहे जो थींदो जो सारो इल्म मुझे अल्लाह मुस्तफा के अता फरमा सुभान अल्लाह ने अल्लाह ताला इल्म जो मोहताज ना हो इल्म दींदड़ा सिखारींदड़ा उम्मत जो उस्ताद मोहम्मद मुस्तफा है मदीना वाले सन उस्ताद खुदावंद सुभान अल्लाह ईमान रखो था बेशक ईमान रखो था बेशक नबी जो उस्ताद के आया था कलाम करीम में या अर्रहमान बलकौन आए जो को तू न जानते हैं नबी जा हाँ हाँ वो अल्लमक मा लम तकुन तालम जो इल्म तोखे न हो जा जान तोखे नहीं असां इल्म से आयत मां पढ़ी बी आयत है बी आयत नबी असां जो उन लाइ खुदा फरमाए थो त पंहिंजे इरादे पंहिंजी ख्वाहिश मुताबिक़ न ॻाल्हाईंदो वमा यंतिकु अनिल हवा इन हुवा इल्ला वह्यु यूहा वमा यंतिकु अनिल हवा पंहिंजी ख्वाहिश पंहिंजे इरादे मुताबिक़ न ॻाल्हाईंदो आहे मगर वही जेको मोकिलियो त नबी जो हर कलाम ख़ुदा ई कलाम आहे एतिराज़ करो ख़ुदा ते एतिराज़ आहे जेको एतिराज़ कदो ईमान वयो सुभान बेशक बेशक केॾो मुंहिंजो दिलि भर जो शान इहो असां तव्हां खे अता कसम थियो नमाज पढ़ाए रहिया आहिनि नमाज में इरादो थियो छो न मालिक साईं असांखे क़िबलो इब्राहिम अलैहिस्सलाम बस सरकार जो इरादो करणो कुरान नाज़िल थियो फलनुवल्लियन्नकुम क़िबलतन तर्दाहा फलनुवल्लियन्नकुम क़िबलतन तर्दाहा जे क़िबले खां तू राज़ी आहीं तो ओड़े तो उन्हीं वक्त मुझे दिल भरा पंहिंजे रुख खे फेराए इन बैतुल्लाह जे मोह कयो ॿिया जेके सहाबी नबी जा मुक़्तदी जा पुरो नमाज़ पढ़ण वारा उहे बि ईअं फेरी नबी जे पुरो तो हजूर जो हर कलाम खुदाई कलाम है एताल कोनो गलत जा गुनाह अले तिब्बत तो केड़ा पतो तो के कामिल पीर उस्ताद न मिलियो करम उन्हनि जे मथा है जिन के अल्लाह पाक कामिल उस्ताद नहीं छे बेशक एक पाकाई वहबी जमदे जाम बी पाकाई कसबी कमते मौकू ती पाकाई अताई अल्लाह वारन नेकन सालन आलमन आले दिलवरन सबक सिखानो उन जी नजर पचंदी आहे या मौला दिल जिंदा थी शक अल्लाह आजान दोस्तों अज दिलियों मोहियों शैतान कलबन ते बैठो नफ्स हमारो उभरी रहे हो छक लगी बचो बचो कुछ ना है जान फानिया
बिना के छॾो वखर उहो विहार जेको पए नथे पुराणो उहो वखर ख़रीद कर उहो सौदो ठाहे पाण सां साल खण जेको सकरात में तोखे कमु अचे क़बर में तोखे कमु अचे हशर में तोखे कमु अचे। सकरात में शैतान बुलाए थो वो दुनिया ते नाज़ करण वारा शैतान बुलाए थो पर जंहिंजो ईमान कामिल आहे अल्लाह अल्लाह जे नबी सां सच्ची मोहब्बत आहे सही अक़ीदो आहे त उन्हीअ जे मथां ख़ुदा मलाइक मोकिले थो त ही मुंहिंजो मानो रज़ा ते राज़ी रहियो अॼु मां बि हिन को राज़ी आहियां वञी मुबारक कयोसि ततनज़्ज़लु अलैहिमुल मलाइकतु अल्ला तख़ाफ़ू वला तहज़नू वअबशिरू बिल जन्नति लती कुंतुम तुअदून। सकरात में मोमिन जे मथां मलाइका नाज़िल करण था खौफ न कर हुज़ुन न कर उन्हीं बेश्त जी खुशखबरी सां ख़ुश थी जेको वाइदो तो कयो। सुभान अल्लाह। ये सकरात में करम जॾहिं कांधी कब्र में पूरे मोटन था माना मिटन जा मथो हण पर हकीकत में या मिट्टी ना है कब्र मोमिन रियाज़ जन्नत मोमिन जी कब्र जन्नत जे बागन मां बाग है। जॾहिं कांधी मोटन था खुदा जा मलाइका अचनि था रब ने कोठारे वारे टे साल कन था सिखो इन्हीं पासे लड़ो केतिरो दुनिया खे ॾोड़ींदे छॾींदे या दुनिया पराई थी घरवारी बेवा थींदी बच्चा यतीम थींदा माल तक़सीम थींदो इन्हीं लाइ वखर हो विहार जेको पए न पुराणो थिए उहो वखर वठो उहो वखर ख़रीद करे जेको सकरात में क़ब्र में क़यामत में तोखे कमु अचे। सुभान अल्लाह। तारे हरींदा अवल सवाल थींदो मन रबुका रब तुंहिंजो कहिड़ो आहे छा कीअं ख़ुदा खे सुञातई तुंहिंजो रबी अल्लाह केरु मोमिन ईमान वारो जेको रज़ा ते राज़ी रहे दुख में भुख में तकलीफ़ में मिठे रब खे न विसारे वरी पुछंदा मां दीन का दीन तुंहिंजो कहिड़ो आहे कहिड़े मसलक ते आहे कहिड़े मज़हब ते आहे तुंहिंजो दीन अल इस्लाम दीन मुंहिंजो इस्लाम आहे मन नबीयो का नबी तुंहिंजो कहिड़ो आहे जंहिंखे पंहिंजे प्यारे नबी सां दुनिया में मोहब्बत आहे सुभान अल्लाह इश्क जो ग़ुलाम दिल में ॿरी रहियो आहे उजालो तुंहिंजी ॿरी रहियो आहे तुंहिंजो नबी मुंहिंजो मोहम्मद मुस्तफ़ा। सुभान अल्लाह। वखर उहो विहार जेको पए नथे पुराणो उहो वखर ख़रीद कर जेको सकरात में कमु अचई क़ब्र में कमु अचई हशर में कमु अचई हे वखर कहिड़े कम जा ख़ुदा ॾे अल्हम्दुलिल्लाह अल्लाह जी तारीफ़ आहे शुक्र कर अल्लाह जो अल्लाह जी नेमतूं आहिनि अल्लाह ॾींदो रहे ख़ुदा जो शुक्र कंदो रहो ख़ुदा तुंहिंजी नेमतूं वधाईंदो बेशक महीनो मुतबरक अचण वारो रमज़ान मुबारक ही महीनो खास उम्मत जो महीनो गुज़िरियल महीनो कहिड़ो शाबान शाबान उन्हीं खां अवल कहिड़ो महीनो रजब शहरुल्लाह रजब शहरुल्लाह शाबान शहरी रमज़ान शहरुल उम्मत रजब अल्लाह जो महीनो आहे शाबान मां मोहम्मद जो महीनो आहे रमज़ान मुंहिंजे गुनहगार उम्मत जो। सुभान अल्लाह। हिन महीने में एॾो त मालिक जो करम आहे एॾो त करम आहे हिकु रोज़े जो शान ॻायूं न महीने गुज़री वञनि जो शान पूरो थी सघनि। मुस्लमान अञा एॾियूं गर्मियूं न आहिनि चङा ॾियारा आहिनि ख़ुदा रा वक़्तु थो मौत बीठो अजल मथे जे मथां ईंदो न पुट बचाईंदो न पीउ बचाईंदो न भेण बचाईंदी मौत जो अचल फ़ैसिलो आहे मुसीबतां दुनिया में टरनि थियूं पर मौत न टरंदो इन लाइ वखर उहो विहार जेको पए नथे पुराणो उहो सौदो साण खण छो इंसान वापारी आहे इंसान जी ज़िंदगी दुकान आहे ज़िंदगी में जेको अमल आहे इहो वखर आहे जे सचो वखर आहे त ख़रीदार बि ख़ुदा आहे। दुआ कयो ख़ुदा असांखे सचो वखर अता करे क़ब्र में पुछा थिए
सा फौरन हक जो जवाब ॾियो इहो वखरो तो अल्लाह ख़रीद करे थो हिकु शैतान ख़रीद करे थो ॿियो अल्लाह करे थो अल्लाह उहो ख़रीद करे थो जेको असांखे मदीना वारो साईं नसीब फरमाए बेशक साईं खे अल्लाह पाक इल्म लई शइ अल्लमक मा लम तकुन तालम दुआ करो मगरिब जी अज़ान थियण वारी आहे मां वाइद लाइ न वेठो आहियां बकल मां थोरा रसीअ जा तव्हांजा मां पेश कया आहिनि अल्लाह पाक तव्हांजी हाज़िरी क़बूल आमीन मालिक साईं तव्हांखे अॼु ख़ाली न मोटाए आमीन उहो वक़्तु आहे ज़रा ध्यानु ॾे हर गुनाह इंतिहा ते पहुतो आहे अहिड़े वक़्त में पंहिंजा घर रब जे हवाले करे धंधा छॾे प्यादल सवारियुनि ते अची हिन हक़ सच वारी महफ़िल में शरीक थियो आहे ये उहा महफ़िल आहे जेका ईमानी नूरानी रूहानी क़ुरानी महफ़िल आहे ऐं झालियूं ख़ाली खणी आया उमेद आहे महफ़िल जे सदके अल्लाह पाक तुंहिंजूं जोलियूं अॼु कर्म सां भरपूर आमीन दुआ घुरो दिलि सां दुआ घुरो पंहिंजे लाइ दुआ घुरो पंहिंजे अज़ीज़नि लाइ दुआ घुरो पंहिंजे घर लाइ दुआ घुरो पंहिंजे मुल्क लाइ दुआ घुरो आल इस्लाम लाइ दुआ घुरो अल्लाह पाक असांजे मुल्क में आल इस्लाम में निज़ाम मुस्तक़िम असांखे न दुनिया खपे न दौलत खपे न माल खपे जे ख़ुदा पैदा कयो आहे जे ख़लक़ियो आहे उहो ॾींदो रहंदो खाराईंदो रहंदो असांखे खपे इश्क़ नबी मोहब्बत नबी आमीन नबी जे ग़ुलामी वारो घर दर में कट पइजी वञे इंशाअल्लाह इन दम ॾींदासीं त तूं जन्नत दुआ घुरो दिल जी हुजूर सां ऐं सचाई सां घुरो पंहिंजे गुनाहनि खे यादि करे दर्द वारी दाह कढो चओ त जॾहिं मूसा अलैहिस्सलाम जो वक़्तु हो ॾुकर मुल्क में पइजी वियो बारिश जानवर उन में तड़पनि था पखी वीचारा लामा किरी पवनि था 70,000 बनी इसराइल मूसा अलैहिस्सलाम वठी हिकु मैदान ते मथे घर आहे आहो बुका है रोअण गिरियो दुआ है अर्ज़ कम कोन बणिजे थो सैयदना मूसा जो ख़ुदा वही मोकिलियो तुंहिंजे इन कचहरीअ में हिकु शख़्स आहे जे 40 साल मुसलसल गुनाह जा कम कया आहिनि इन खे कचहरी खां कढ त मां तव्हांजी दुआ क़बूल कयां अल्लाह जे पैगंबर ऐलान फरमायो सभिनी ॿुधो हिन बि ॿुधो ख़्याल के आया त मां गुनहगार एतिरा गुनाह त मां कया आहिनि जे निकिरां थो ज़िंदगी भर खारी नथो निकिरां त मींहुं नथो अचे काॾे वञो हिन पंहिंजे मुंहं खे हेठि करे हिकु अहिड़ी इश्क़ वारी दाह कयईं सुभान अल्लाह जेका अर्श खां मथे सुभान अल्लाह मींहुं वसण शुरू थी वियो मूसा अलैहिस्सलाम हैरान थियो या अल्लाह तुंहिंजो त हीउ फरमान हो हीअं ॿुधाई उहो त उछो ई कोन को मूसा जंहिंजे करे मां मींहं खे रोकियो उन जे करे मां सुभान अल्लाह दर्द वारी दाह इश्क़ वारी दाह पंहिंजे गुनाहनि खे यादि करे ख़ुदा खां माफ़ी वठण वारी दाह आहे जंहिं 40 साल गुनाह जा कम कया ख़ुदा उन जे करे मींहुं नथो वसाए पर हिकु दाह सां ख़ुदा जी ज़ात पाक करम कयो मींहुं वसण अर्ज़ कई या अल्लाह मुंहिंजा मौला उहो मां ॾिसां मूसा जंहिंजे ऐबल खे मां ढकियो ऐबल खे ढकी ॾिनो उन खे मां ज़ाहिर मुसलमानो ए मूसा जो उम्मती आहे तो मदीना वाले सांझ उम्मती आहे तॾहिं त अर्ज़ तुम त कुर्ब मूसा और है कुर्ब मोहम्मद और है अपना जाना और है रब का बुलाना और है कोहे दूर और है अर्श मौला और है तो उन्हीं जो उम्मतियां के नाले ने पाक पैर में करे अर्श जे मथां भी दीदार करे मिठे मार सुभान उम्मीद आहे इहो दीदार थींदो आमीन उम्मीद जे हरे मोमिन खे दीदार मिठे मालिक जो थींदो उन दीदार कंदे गशी में पइजी वेंदा जॾहिं होश ईंदो चवंदा मुंहिंजा मौला उहो साॻियो दीदार असांखे जल्दी उम्मीद आहे इहो दीदार उन खे थींदो
जिन अल्लाह जी रज़ा खे तस्लीम करे रज़ा ते राज़ी रहा भुख में दुख में तकलीफ़ में मिठे मालिक जो हुक्म कयो ही आम किस्सो आहे इमाम हुसैन तो कहिड़ी वक़्त में सीधो थी छा वक़्त हो सारी जान में तीर लॻल शिमिर तलवार वहण जी कोशिश तो करे फरमा शिमरा एक मिनट परे थी मिठे मालिक खे मां सीधो कयां मां नाने खे कितनी शफ़ात ख्याल के ये परे थींदुसि तो हुसैन गालिब थी वेंदो अहिड़े वक़्त में इमाम हुसैन आली मकाम मिठे मालिक खे न विसारियो सिर सीधे में खुदा घुरायो इन्हीअ लाइ हिकु दरगाह जे पीर एतिराज़ कयो इन इमाम आली मकाम जे सीधे ते उनखे आलमन फिटकार कई आहे थी सघे मोटियो या न मोटियो तौबा कया न के मुसलमानों ये मोहब्बत आ खुदा जी जो रब जी रज़ा ते राज़ी रहंदो तो उन्हीं को खुदा राज़ी रहंदो सकरात में राज़ी रहंदो कब्र में राज़ी रहंदो क़यामत में राज़ी रहंदो सरकार तो हमेशा गॾु हूंदी उलाइका मअल्लज़ीना अनअम अल्लाहु अलैहिम मिन नबिय्यीन व सिद्दीक़ीन व शुहदाए व सालिहीन व हसन उलाइका रफ़ीक़ा ये उन्हनि जो बयान आहे सुभान अल्लाह जिन जे मथां खुदा जा इनाम आहिनि पाण फरमायो दुनिया में जंहिंखे जंहिंसां मोहब्बत क़यामत में उहो उन्हीं सां गॾु हूंदो कि दुनिया में तोखे प्यारे पैगंबरनि सां मोहब्बत आहे सरकार मदीना सां मोहब्बत आहे नबी साईं जी उम्मत मां सिद्दीक़नि सां मोहब्बत आहे शहीदनि सां मोहब्बत आहे सुलिया सालिह सां मोहब्बत आहे त क़यामत जे ॾियारे तोखे अल्लाह पाक इन रिफ़ाक़त रखंदो तुंहिंजो हथ हूंदो इन पाकनि जी पाक दामन आमीन 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 आखिरी वक्त अल्लाह आखिरी वक्त अदा असां बाने हलण वारा उहा जवानी वई कॾहिं 4-4 कलाक ॻाल्हाइण थींदो तुम्हें मूंखे यादि आहे के बदमाश छा 6 घंटा पूरी मां तकबीर कई मगरिब जी नमाज 12:30 पढ़ी बीठो आहियां सिज लथे में 10 मिनट मां दुआ कई जवानी खुदा जो करम उन वक्त एतिरो थियो सभई पंहिंजे उन तरीक़े खे छॾे सुनी थी सुभान अल्लाह वक्त हाणे 80-85 साल उमिरि थी वई आहे क़ब्र सॾे थी मौत मथे जे मथां बीठो आहे इन न त ग़ुलाम सैयद मौत चलंदो न अदा अजल ईंदो ॾुखियो वक़्तु आहे तमामु ॾुखियो वक़्तु आहे इन अजल लाइ को समर ठाहे जेको सकरात में कमु अचे जेको क़ब्र में कमु अचे जेको क़यामत जे ॾियारे कमु अचे सरकार दुआ घुरी आहे अल्लाह मग़फ़िर लना क़ब्ल अल मौत वरहमना इंद अल मौत वला तुअज़्ज़िबना बाद अल मौत वला तुहासिबना यौम अल क़यामा मुझा मौला क़यामत जे हिसाब खां बचा वो ॾुखो हिसाब सबको पंहिंजे गिरेबान में जाती पए छा मां ख़रीद कयो आहे छा मुंहिंजे दिलि में मोहब्बत आहे दुआ कयो त असांजी निस्बत सरकार सां सही रहे इश्क में रहूं मोहब्बत में रहूं मोहब्बत में दम ॾियूं क़यामत जे ॾियारे सरकार जे आगोश आमीन सभई चओ आमीन रब्बना तक़ब्बल मिन्ना सोने साईं गुल मोहम्मद शाबाश रहमतुल्लाह अलैह जे बाबा उर्स मुबारक जे लाइ कुरान करीम जा ख़त्म 8000 सूरत यासीन 1 लाख सूरत रहमान 1 लाख सूरत मलक 1 लाख सूरत मुज़म्मिल 1 लाख सूरत वाक़िआ 20000 सूरत मोहम्मद 20000 सूरत दुखान 20000 सूरत कौसर 3000 कुल शरीफ 20000 ला इलाहा इल्लल्लाह सुभानक 50000 सुभान अल्लाह व बिहम्दी सुभान अल्लाह अज़ीम 2 करोड़ कलमो तय्यब 1 करोड़ कलमो 20000 इस्तग़फ़ार 20000 आदनामो 20000 या हय्या क़य्यूम 20000 दुरूद ताज 50000 दुरूद तुंजीना 50000 दुरूद गौसिया 50000
दुरूद अक्सीर आज़म 20,000 दुरूद गंज अर्श 20,000 खत्म ख्वाजा शरीफ 20,000 खत्म कादरिया 20,000 सलात व सलाम रसूलुल्लाह ते 4 अरब ये सब मस्जिद करीम जी हुजूर में सुने सुने गुल मशा रहमतुल्लाह अलैहि इस सवाब जला ये सारो सारे घर जो माहौल सारे सारे घर जो फैज़ वाह वालिद गिरामी न ॾिठो वॾा कामिल थी विया आहिनि 50 घर हिंदुनि जो डिब चंजा खान में मुस्लमान क्यों बाज़ारियूं हिंद जूं अल्लाह जो करम वॾो हुन बस साल काबुल में जज्हा क़ज़ा जा ही मुल्क हिंदुस्तान हो अंग्रेजन मुसलमानन ते वड्डा ज़ुल्म किया तैं हुकूमत मुसलमानन जी मुसलमानन जी मदद न कई या खबर अमीर अमानुल्लाह बादशाह काबुल वाले खे पहुती ते हे ज़ुल्म थी रहियो आहे मुसलमानन ते हुन पंहिंजा एलची मोकिलिया जेके हिजरत करे अचो भली अचो तव्हांजो खाद खुराक लटो कपिड़ो दवा दरमल जायूं सभु बाबा साईं जन 4 ट्रेनियूं गाड़ी जो भरे हजत करे वही उते काबुल पहुता पर इस्तक़बाल थियो वॾा आलिम काबर जा आलिम मिलंदा रहिया तव्हांजी इहा ख़बर अमीर अमानुल्लाह खां पहुती त हिंदुस्तान में हिकु आलिम मुहाजिरनि सां गॾिजी आयो आहे वॾो जीअं त आलिम असांजा आलिमनि शागिर्द में सुवनि हुननि जी पाण ज़बान आई हा बाबा साईं आयो आहे अमीर अमानुल्लाह जा घर क़िबला असां ॿुधो आहे तव्हां मुहाजिरनि सां गॾिजी आया हो तव्हांजे इल्म जी पूरी पूरी ख़बर पइजी वई आहे आलिमनि वॾी ॻाल्हि कई आहे तो हाणे महिरबानी करे तव्हां जज थियो क़ज़ा जा त मां एतिरो वक़्तु रही न सघियुसि पोइ मसइला दीन जा घणा आख़िरकार अम्मा सां ख़त लिखियुसि ख़त खे अखियुनि ते रखी बादशाह खे खणी आई त वालिदैन जो हक़ एॾो आहे त दुनिया दौलत माल उन जो आहे पर जान जेका साल पीउ जी मिल्कियत आहे हाणे मां कीअं थो रही सघां 2 साल उते रहिया 2 सालनि खां पोइ वरी मोटी आया मदरसो शुरू कयो असांजे घर जो माहौल अज़ीज़न क़रीब दीनदार के न हुजो दीनदार त बच्चे के ही नेमत कीअं मिले कीअं मिले है मालिक जो करम आहे अॼु मुंहिंजे बच्चे जे मथां रहमत जी बारिश वसी रही आहे आशिक़ रसूल हो मूंखे यादि आहे हिकु वक़्तु उमिरि ते तयारु थियासीं हे बि तयारु थियो उते सख़्तु ग़ैर मुक़लदन मुंहिंजी गिला हिकु सैयद आहे हिकु सैयद सलाहे थो अचे थो मदीने माण्हू खे खारे थो हीअं बेइज़तियूं नयूं ॻाल्हियूं उन पोइ ख़त आया त नाच जो तव्हांजे लाइ वारंड बिना ज़ामिन या ख़बर पई निगर खे या मूं जा छो वेठा हो मां चयो पुट ये ख़बर आयूं आहिनि हे असांजे लाइ उते हाल थींदो या हाणे आंदासीं असां कांजा महिमान आहियूं असांजो मेज़बान असांखे काई परवाह कान्हे का जॾहिं मदीने में असां पहुतासीं बचे समेत त उहे वाक़ो माण्हू जिन फ़िल्म था करे दावतूं खाराइनि हथ न पाइनि त मतां असां गिरफ़्तार थियूं तव्हांजो आईजी ताईं असांजी जांच हली असां में उहो मसइलो हुई कोन को जिन जे करे एतिरो हुकूमत खे ॿार पहुतो तव्हांजो असांखे रिहाई अहिड़े वक़्त में मुंहिंजो दिलबर जवान हो चया अब्बा हलंदासीं हाणे न मणंदासीं तूं परवाह न कर असांजो महबूब धन जो धनार हयात नबी गुंबद ख़ज़रा में मौजूद आहे गुंबद ख़ज़रा में इंशाअल्लाह तव्हांखे लोहड़ो न ईंदो एॾो दिलेर माण्हू हो अॼु बि ख़ुदा जे फज़ल करम सां सॼो मज़ार ते क़ुरान खानी हली ये घर जो माहौल आहे वाल साईं नेक न हुजे हा ॾाढो साईं पलायो नेक न असांजो असल शहर उच शरीफ छुजरे मां के नाला कटजी विया पोइ हाणे लिखिया आयासीं उन खां बाद भागनाड़ी भाग जो शहर मशहूर आहे हाणे डिवीज़न साईं त्यार खां जी रहमतुल्लाह कामिल हस्ती आहे ऐं साईं कायम शाह बुखारी
इन्हीं जो मुतवल्ली आखिरी मुझो मामो हो मामे का औलाद कान है मामे के भेण ही जका मुझी वालदा है मामे असां वटि वफ़ाद कई हालात माई थी सघां थो छो त अम्मा जो बच्चो मां साईं दी भेण हुई हिन वक़्तु थी सघे थो अल्लाह जो करम अल्लाह जी मेहरबानी आहे असांजो पूरो ख़ानदान नेक हो पूरे सुन्नत जमात जा हवाले समझनि वॾा कामिल हा हज़रत बुज़ुर्ग अमरुटन जी सोबत अमरुटी रहमतुल्लाह वहाबी न हुयो हुनजो किताब मां वटि पियो आहे सवानो हयात जंहिंमें अरबी बैत आहिनि फारसी उर्दू सिंधी हिकु नात आहे त ॿुधी ज़ारियूं निमाणीअ जूं अची रसो या रसूल अल्लाह अची रसो या रसूल अल्लाह बुज़ुर्ग खे पका त मुंहिंजो महबूब दर्दमंदनि जूं दाहूं ॿुधी क़ुर्ब जा कम भरे अचे सघे थो पियो असांजो ईमान आहे मुस्तफ़ा खे ख़ुदा इक़रार ॾिनो आहे जीअं चाहे थो इहो चाहण बि ख़ुदा जे तरफ़ां आहे जीअं चाहे थो तीअं करे सघे थो पियो अल्हम्दुलिल्लाह असां न धड़काना आहियूं धड़का सुभान अल्लाह अॼु बि नबी अलैहिस्सलाम जे दिलि जो असां उन सां वास्तो आहे क़यामत में बि तव्हांजो हथ हूंदो मुंहिंजे सरकार जी पाक दामन आमीन रब्बना तक़ब्बल मिन्ना अल्लाह आमीन जा मौला ये जो कलाम अल्लाह तिलावत कयो दरूद शरीफ मुझा मौला इन सवाब प्यारे फर्जंद नेक मित्रे गुल मशाइर के बख्शो था मुझा मौला करम करे मुझा मौला कब्र रोशन करे आखिर दे आड़े मदीने हमारे साईं पर न करे मुझा मौला हथड़ा कबूल फरमा दर्द जो दाहूं कबूल फरमा कि असां सब गुनाहगार झोले गुनाहनि जो भरे अचे मैदान में बैठा हूं शरीक चाहूं असां जे हालत ते रहम फरमा असां कदो हर जी माफी मिले अल्लाह मग़फिरली व रहमनी व तुब अलैया इन्नका अंत तवाब रहीम अल्लाहुम्मा इन्ना नसअलुका अल-अफ़्व वल आफियत वल मुआफ़ात दाइमत फी दीन व दुनिया वल आखिरह वल फौज बिल जन्नत वल फौज बिल जन्नत वल फौज बिल जन्नत वल नजात मिन नार वल नजात मिन नार अल्लाहुम्मा इग़फिरली व रहमनी व तुब अलैया इन्नका अंत तवाब रहीम अल्लाहुम्मा ला तहरिमना खैर मा इंदका शर मा इंदना या रहम राहिमीन या कादिल हाजात या कादिल हाजात या कादिल हाजात या मुबद्दिल अबवाब या फालिल माजरीन हस्बी अल्लाह नेमल वकील हस्बी अल्लाह नेमल वकील नेमल मौला नेमल नसीर मुझा मालिक असां गुनाह जो झोली भरे आहियूं असांजी हालत रहम फरमा असांजी औलाद खे साइल कर गैर जी मोहताजी खां बचा पंहिंजो मोहताज रखो पंहिंजो वेझी ॿार थी गैर ख़ताउनि जी माफ़ी मिले ईमान कामिल ते ख़ात्मो थिए मुंहिंजा मौला सकरात में कलमो तैयब नसीब थिए मुंहिंजा मौला क़ब्र जी अज़ाब खां बचा अशर जी ख्वारी खां बचा रहूं बेकार हो के परेशान इकराई जो वास्तो मदीने वाले जो वास्तो थी आमना जे लाल जे मुहाबे बतूल जे बाबे जे मुहाबे हसैन करीम जे नाने जे मुहाबे ये साजे दर्द जुदा हो मदीने ती में पहुंचा रहूं बेकार हो पारे वजो यही दर्रा मुझा मौला साहब करना असा के तो यह दर्रा कयो हिते भी हो दर्रा क़यामत में हो दर्रा तकबूल फरमा सल्लल्लाहु अलैहि खल्क़िही सय्यदना व महबूबना व महबूब क़ुलूबना मुहम्मद व अला आलिही व अहल बैतिही सहाबी अजमईन बिजाह सय्यदुल मुरसलीन रहमतल लिल आलमीन ला इलाहा इल्लल्लाह एक मिनट एक और क्या कबूल कर दो कबूल बैठ जाओ पढ़ा सफेद रेश बैठ जाओ कबूल कर दो मां समझा त मुंहिंजी कौद मथा साईं चंदो करे अदा खुदा मूंखे ॾाढो ॾिनो कॾहिं ख़ुदा मूंखे मोहताज न कयो दुनिया में न कॾहिं न मूंखे दीन जो दर्द आहे दीन जो दर्द आहे अर्ज़ु इहो आहे अॻिते ख़ुदा तोखे तौफ़ीक़ ॾींदो अॼोकी निमाज़ में आज सां गॾिजी पढ़ कबूल कबूल पढ़ंदव